अस्सलामुअलैकुम दोस्तों, मां यहाँ अमजद महराणी। उम्मीद आहे तव्हां बिल्कुलु ठीक हूंदा। सिंधी ड्रामो ॾुखनि जो ताज। हे ड्रामो हिकु ग़रीब मिसकीन माण्हूअ ते ठहियलु आहे। हिन ड्रामे में शहमीर नाले हिकु पोरियत खे ॾेखारियो वियो आहे जेको मज़दूर आहे। उन जा हालात एतिरा त ख़राबु हूंदा आहिनि जो उन जे घर में अन्न जो हिकु दाणो बि न हूंदो आहे। उन जा घरवारा वेला काटण ते मजबूर हूंदा आहिनि। ॿिए पासे हिकु ज़मींदार अमजद नाले शख़्स खे ॾेखारियो वियो आहे। हिन ड्रामे में ॿिनि दोस्तनि जी दोस्तीअ खे बि ॾेखारियो वियो आहे। नंढपण में ॿ दोस्त हूंदा आहिनि जेके नंढपण में अलॻि थियो वञनि ऐं वक़्तु आख़िरकार उन्हनि खे 20 साल खां पोइ मिलाए थो। वक़्तु वॾो ज़ालिम हूंदो आहे। वधीक अव्हां ड्रामे ॾुखनि जो ताज में ॾिसी सघो था। हीउ ड्रामो असांजे यूट्यूब चैनल अमजद महराणी ऑफिशियल ते ॾिसी सघंदा। हिन ड्रामे खे असां पाण लिखियो आहे। इंशाअल्लाह अव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। हिन ड्रामे में ॿिया बि काफ़ी किरदार आहिनि जिन कमु कयो आहे। उमेद इहा ई आहे त अव्हांखे हीउ ड्रामो ज़रूरु पसंदि ईंदो। वधीक वीडियोज़ ॾिसण जे लाइ मुंहिंजे यूट्यूब चैनल अमजद महराणी ऑफिशियल खे सब्सक्राइब कंदा।